वालेकुम सलाम बाबा ठीक हो सब खैर बाबा ठीक है अॼु जी ॻाल्हि ॿोल ऐं शागिर्दी बिटाई जी भेट सां करणु चाहियां थी ऐं माशाल्लाह पहिरीं असांखे सैनिटाइज़र यूज़ करणु जी जी हाँ बिल्कुल कयूं तमाम कयो आम कयूं ऐं ही एहतियात जेको आहे तमामु ज़रूरी आहे अगरि हिन बीमारी ख़ासि करे हिन जेका मौजूदा सूरत हाल आहे उन सैनिटाइज़र तमामु जजो इस्तेमालु कयो सही जानी तव्हां अॻिते हलो अॼु जी ॻाल्हि ॿोल ऐं शागिर्दी बिटाई जी भेट सां करणु चाहियां थी जेको मूंखे यादि कोन थियो पर आउं ॿुधाइणु ज़रूरु 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 तन तस्बीह मन मणियो दिल दंबुरो जिन तन तस्बीह मन मणियो दिल दंबुरो जिन पर तंदूर जे तलब जूं वादत सिर वॼनि ज़बरदस्त वादहू ला शरीक लहू इहो राग रगन से 27 वां निंड बाद जिन बिल्कुल शागिर्द तमाम इंतहाई खूबसूरत शागिर्दी शेर पढ़ियो आहे तन तस्बीह मन मणियो दिल दंबुरो जिन तंदूर ते तलब जूं वादत सुर वॼनि वादहू ला शरीक लहू इहो राग रगन से 27 वां निंड बाद जिन इन बैत में शागिर्दी पूरे आलम इंसान जे लाइ इंसान जे लाइ ख़ासि पैगाम ॾिनो त तव्हां अल्लाह सां जी इबादत कंदा रहो इंसान जे तव्हां मख़लूक सां प्यार कयो तव्हां उनमें एतिरा मोह थी वञो जॾहिं तव्हां आराम में बि हुजो जॾहिं तव्हां निंड में बि हुजो तव्हांजे दिलि में अल्लाह सां जो ज़िक्र हुजे तव्हांखे उन मख़लूक जो फ़िक्र हुजे त यकीन उहो इंसान अल्लाह ताला जो तमामु प्यारो बानो थी सघे थो सानी अॻिते हलो डीसी ठट्टो आहे डीसी ठट्टो जी 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 मोहम्मद उस्मान तनवीर साहब जी जी जे हिदायतूं जीअं असांखे मोकिलियूं आहिनि ऐं उहो हिदायतूं छा जे हवाले सां हिदायतूं उहे उहे कोरोना वायरस खां बचण जे हवाले सां असांखे कोरोना वायरस खां बचणु घुरिजे ऐं सही, इहे सही। जेके इहे हिदायतूं आउं ॿुधाइणु चाहियां थी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॿुधायो हथ मिलाइण खां परहेज़ कयो हथ मिलाइण खां परहेज़ कयो बिल्कुलु सही वक़्फ़े सां पंहिंजा हथ साबुण सां धोयो बिल्कुलु सही हरो भरो बेजो थियण खां बचो सही बिल्कुलु सही था चओ हिकु माण्हू खे ॿिए माण्हू खां घटि में घटि 2 मीटर जो फ़ासिलो रखणु घुरिजे हा बिल्कुलु सही था चओ अवामी मेड़कनि ते पाबंदी हूंदी अवामी मेड़ाकनि ते माना जेके जुलूस जलसा आहिनि धर्म पंहिंजा प्रोग्राम थियनि था मेला मुलाक़ थियनि उन्हनि ते पाबंदी आहे बिल्कुलु सैनिटाइज़र जो घणो इस्तेमालु कयो हा जी पाण हाणे कयो सैनिटाइज़र इस्तेमालु बिल्कुलु पीअण जे पाणी जो घणो इस्तेमालु यस पाणी खे वधीक जो पीजे सही हरो भरो हथ अखियुनि नक या मुंहुं ते न लायो सही था चओ माना हर भरो माण्हू जेकॾहिं ईअं वरी हिते नक में जरासीम लॻंदा बिल्कुलु के जरासीम पकड़े न तॾहिं खंघ ज़ुकाम निच जी ज़रूरत में पंहिंजा मुंहुं खे ढकियो हा माण्हू ईअं करे मां जॾहिं हीअं निच ते माण्हू हीअं करे छॾे कोशिशि करे त निच ठंडा ॿिए माण्हू न लॻनि ताकी जरासीम वधंदा जी हा बुखार या ज़ुकाम जी सूरत में डॉक्टर खे ॾेखारियो हा सही है बिल्कुलु सफ़र दौरान बि हयात तदबीर एहतियाती तदबीरूं कहिड़ी तदबीर मतलब सफ़र में तव्हां वञो था फॉर एग्जांपल असांखे मास्क पाइणु मास्क जेको आहे सो इहो पाइणु घुरिजे मिसाल जी ॻाल्हि तव्हांखे खंघि आहे तव्हांखे ज़ुकाम आहे ऐं तव्हां सफ़र में वञो था कोशिशि कयो त पंहिंजो मास्क मुंहं ते हीअं करे हीअं मास्क चाढ़े त इन सां इहो थींदो तव्हां जो जेके निच आहे तव्हां ॿिए जेके मुतासिर नथा करे सघो सही मालूमात जे लाइ अवां हेठां नंबर राब्तो करे सघो था माना वधीक मालूमात जेकॾहिं पाण खे खपे त नंबर ॾिनल आहिनि हिते डीसी ऑफिस ठट्टा 029892006 029892006 ये डीसी ऑफिस ठट्टे जो नंबर है ये तो पाण फोन भी करे सघूं पाण फोन करे सघूं था बिल्कुलु DHO ठट्टा 02989201194 हा 920194 आहे ऐं कोड जो 0298 आहे माना पाण जेकॾहिं को मसइलो आहे या माण्हू जेकॾहिं मसइलो खे सम्झनि था या अहिड़ो को माण्हू हिन 4 ॾींहंनि खां पोइ या 4 ॾींहं न थिया हुजनि उहो कंहिं मुल्क खां ॿाहिरि मुल्क खां हिते आयो आहे असांखे ख़बर आहे असांजे पाड़े में किथे असांखे ख़बर पए थी त भई माण्हू आयल आहे कंहिं ॿाहिरि मुल्क खां आयो आहे
त असां इन नंबरनि ते उते इतला ॾियूं ऐं अहिड़े क़िस्म जो पाण खे मरीज़ आहे जो तकलीफ़ आहे को मसइलो आहे त असां पंहिंजे DC ऑफिस छठे ते राब्तो करे सघूं था या DHO ऑफिस ते पाण राब्तो करे सघूं था। तो शानी अॼु जो प्रोग्राम पंहिंजो हिते पाण ख़तमु था कयूं ऐं इन दुआ सां त अल्लाह ताला इन COVID-19 जेको वायरस आहे हिन दुनिया जे 176 मुल्कनि खां वधीक पाण खे हुननि जेका असां उते मुतासिर कयो आहे ऐं जंहिंमें पाकिस्तान जा हिन वक़्त ताईं 53 केस ज़ाहिर थिया। अलाह साईं असांखे हिन शामिल में बचाए, अलाह साईं पूरी दुनिया आलम में इंसानियत खे में बचाए ऐं असांजी दुआ सां पंहिंजो प्रोग्राम ख़तमु था कयूं। ठीकु आहे, पोइ वरी ॿीहर मिलंदासीं। तेसिताईं